कंहिं बि शख़्स सां इन खां वॾो धोखो कहिड़ो हूंदो जो संदसि सुठो दोस्त संदसि ज़ाल सां लाॻापा रखण बाद उनखे खसे वञे। भारतीय टीम जे ॿिनि मशहूर क्रिकेटर्स विच में बि ईअं ई थियो। इहे ॿई सुठा दोस्त हुआ। ॿिन्ही केतिरनि ई सालनि ताईं टीम लाइ गॾु कमु कयो। इन दौरान ॿिन्ही जी दोस्ती वेझी थी ऐं पोइ अहिड़ा मामला थिया जो दोस्ती रही नई राबतो। भारतीय क्रिकेटर दिनेश कार्तिक ऐं मुरली विजय हिकु अहिड़े धुबण में फाथा जंहिं लाइ संदन दोस्ती हमेशा लाइ ख़तम थी वई। को वक़्तु हो जॾहिं ॿई दोस्त हुआ पर मुरली विजय जे करे दिनेश जी तलाक थी वई। इन तलाक सां ई दोस्ती ॼण दुश्मनी में तब्दील थी वई। ही 2007 जी ॻाल्हि आहे जॾहिं 21 सालनि जे दिनेश कार्तिक नंढपिण जी दोस्त निकिता खे हमसफ़र चूंडियो। निकिता ऐं दिनेश ॾाढा ख़ुशि हुआ पर पोइ 2012 में हिकु मैच दौरान दिनेश कार्तिक खे पंहिंजी ज़ाल ऐं संदसि दोस्त मुरली विजय विच में लाॻापन जी ख़बर पई। दिनेश जी हालत ख़राब थी वई ऐं पोइ हुन तलाक वठण जो फ़ैसिलो कयो। जीअं ई दिनेश तलाक ॾिनी तीअं ई निकिता बि मुरली विजय सां साॻिए साल में शादी करे छॾी। निकिता विजय जल्दी ॿिए साल में पुट खे जनमु ॾिनो। कुझु रिपोर्टुनि में दावा कई वई हुई त निकिता अॻी ॻोरारी हुई ऐं इहो ॿार बि मुरली विजय जो हो। ही उहो वाक़ियो हो जंहिं बाद ॿिन्ही रांदीगरनि वरी का रांदि गॾु न खेॾी ऐं अॼु ॾींहं ताईं हिक ॿिए सां नाहिनि ॻाल्हाईंदा। 2015 में दिनेश कार्तिक खे बि पंहिंजो सचो प्यार मिली वियो ऐं भारतीय रांदीगिराणी सां शादी करे वरिताईं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।